दोस्तों हक़ मौजूद सिंध मौजूद दोस्तों अॼु मां कराची में आहियां ऐं कराची में मां पाकिस्तानी बानी क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जे मज़ार ते आयो आहियां ऐं हिन वक़्तु मां 50 रुपए जी रसीद कटाए अंदरि दाख़िल थियो आहियां। हिते जेको लॉन आहे जेके वण पोखियल आहिनि ऐं हिते बि असांखे कोनो कार्पस जो असांजी जान कान छॾी आहे। दोस्तों अॼु 19 अगस्त आहे, मथे आसमान में छोड़ा थधी मौसम आहे, हवा तेज़ हले थी पई ऐं दिलि खे फ़रहत अचे थी पई। जेसिताईं मूंखे त यादि अचे थी सघे थो मां सही हुजां या ग़लति हुजां, पर हीउ जेको नओं बाग़ीचो आहे जेको क़ाइद आज़म मज़ार ते जेको जोड़ियो वियो आहे, इहो मुशरफ़ जे दौर में जेको डिज़ाइन थियो ऐं डिज़ाइन त ख़ूबसूरत आहे ऐं पर हिते जेके मुंहिंजे पोयां जेके पाणी जा फुआरा आहिनि ख़ाली आहिनि ऐं इहे बि भरियल हुजणु खपनि, लाइटिंग हुजे त मुंहिंजे ख़्याल में वॾो मज़ो थींदो। राति जो त इहे बंदि करे छॾींदा आहिनि ऐं कंहिंखे अचण जी इजाज़त न हूंदी आहे। क़ाइद आज़म जी मज़ार जेका आहे वसी वॾे हिकिड़े प्लाट ते जुड़ियल आहे, ठहियल आहे ऐं उन जी चौधारी जेके वण आहिनि ऐं गुल ॿूटा आहिनि उहे पोखियल आहिनि। बाबा हाणे पाकिस्तान जा माण्हू जेके आहिनि क़ाइद आज़म मज़ार ते वञी ॿ कुल पढ़ी कोन था सघनि ऐं हितां ई असां उहे उन कुल ऐं दुआऊं ॾियूं था। रस्ता बस्ता बंदि लॻा पिया आहिनि। क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना या जीणा साहिबु जेको सिंधी हो, असांखे हिन ॻाल्हि ते फ़ख़ुरु आहे ऐं वॾो तमामु वॾो वकील हो, वॾो लॉयर हो ऐं जंहिं तमामु हिकमत मिली सां वकालत कंदे पाकिस्तान जो हुसूल मुमकिन बणायो हो। पाकिस्तान अजीब अलमियो आहे त असां कंहिंखे बि न बख़्शियो ऐं वेंदे जंहिंखे असां मुल्क जो बानी चऊं था पिया क़ाइद आज़म, असां उनखे बि न बख़्शियो आहे। उनखे कीअं न बख़्शियो आहे, उन्हनि जी इलाही ॻाल्हियुनि खे असां रोड़े मरोड़े छॾियो आहे। मिसाल तौरु हुन जी ज़ात जीणा मां असां उनखे जनाह करे छॾियो ऐं हू झिरक में पैदा थियो ठटे में, त असां उनखे वज़ीर मेंशन में उते असां उनखे ॿुधायो आहे त उहो पैदा थियो आहे ऐं जॾहिं उहो बीमार हुयो ऐं TB मरीज़ हो त हुनखे हिकिड़े थधे इलाइक़े में उते मोकिले छॾियोसीं जिते साहु ख़ुदि मुंझंदो हो, ज़ियारत में कोयटा में। ऐं जॾहिं उतां खां वापसि आयो त उनखे बजाए न त हिकिड़े वॾे प्रोटोकॉल ॾिजे हा ऐं वॾे शानमान सां उनखे पंहिंजे मंज़िल ते पहुचाइजे हा। ऐं क़ाइद आज़म खे असांजे उन वक़्तु जी एस्टेब्लिशमेंट उनखे हिकिड़ी भॻल एम्बुलेंस ॾिनी ऐं उहा भॻल एम्बुलेंस जून जुलाई जे गरम ॾींहंनि में कराची जे रोडनि ते उहा उते बीठी रही ऐं क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना उते तड़पी पंहिंजी जान ॾिनी। इन नमूने सां क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना असांजे पाकिस्तान जो पहिरियों शहीद हुयो जंहिंखे उहो शहीद कयो वियो ऐं उन सां गॾु जेके साज़िशी माण्हू हुआ जेके कमु कंदा हुआ उन में लियाकत अली ख़ान बि हुयो। लियाकत अली ख़ान वॾो हिकिड़ो मकार तसपरस्त ऐं बेकार क़िस्म जो माण्हू हो। हुन जेके पाकिस्तान जा फाउंडेशन्स रखिया उन्हनि ते हली करे पाकिस्तान तबाही बर्बादी ॾांहुं जेको आहे सो क़दम वधायो ऐं उन मां अॼु ॾींहं ताईं हू जेको आहे संभली न सघियो आहे ऐं अॼु बि असांजी जेका पूरे पाकिस्तान जा माण्हू आहे जेके क़ौमूं आहिनि उहे लोड़नि थियूं पियूं। विच में कुझु ख़बरूं आयूं हुयूं त क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जी जेका बेसमेंट आहे, अंदरि जेको कमिरो ठहियलु आहे, उन में जेके चौकीदार आहे उहे चकिरो खोले वेठा हुआ। उहे चंद पैसा वठी करे उते जेके हिते कपल ईंदा आहिनि, जेके प्रेमी जोड़ा ईंदा आहिनि, उन्हनि खे सहूलियत मुहैया कंदा हुआ ऐं उहो अंदरि वञी करे ऐं उहो पंहिंजो कारोबार कंदा हुआ ऐं पोइ जॾहिं छापो लॻो पकड़िया त पोइ इहो स्कैंडल जेको ज़ाहिर थियो। इन नमूने सां असां अहिड़नि असां पंहिंजे अॻुवाणनि जे क़बरुनि खे बि न बख़्शियो ऐं हीअ पंहिंजे पाण खे मौज़ूब क़ौम सॾाइनि था पिया। Breathe.
मेरा पाकिस्तान है ना मेरा पाकिस्तान है, ये उसका पाकिस्तान है जो मुल्क का वाली जान है। तेरा पाकिस्तान है ना मेरा पाकिस्तान है।